रहीम। अस्सलाम वालेकुम जनाब, मां इंसाफ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल समझो समझायो सां गॾु। जनाब, जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल जी मोबाइल डेटा या जेकॾहिं तव्हां वाई फाई हलायो पिया ऐं उन जी इंटरनेट स्पीड खे चेक करणु चाहियो था ऐं इहो मालूम करणु चाहियो था त केतिरी डेटा तव्हां यूज़ कई आहे, पोइ उहा चाहे मोबाइल डेटा हुजे या वाई फाई जी डेटा हुजे या तव्हां पंहिंजे मोबाइल जे स्टेटस बार जेको आहे मथे जेको हूंदो आहे इन में इन जी स्पीड हमेशह जे लाइ ॾिसणु चाहियो था त कीअं ॾिसंदो। उन जे लाइ हिकिड़ी एप्लीकेशन आहे जेका तमामु सुठी एप्लीकेशन आहे। उन जे बारे में अॼु आउं तव्हांखे रिव्यू ॾींदुसि। जेकॾहिं तव्हां इहो सभु कुझु ॼाणणु ऐं सम्झणु चाहियो था त तव्हां मुंहिंजी हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो, इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थियण वारो आहे। हाणे जनाब, वीडियो शुरू करण खां पहिरीं हमेशह वांगुरु मुंहिंजी इहा रिक्वेस्ट हूंदी तव्हांखे त तव्हांजो ऐं मुंहिंजो सिंधी चैनल आहे समझो समझायो, प्लीज़ इन खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटण खे क्लिक कंदो त बेल जो आइकॉन ईंदो, उन खे बि क्लिक कयो। ईअं कंदव त तव्हांखे हर मुंहिंजी नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी ऐं तव्हां सभिनी खां पहिरीं ॾिसी सघंदव। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त तव्हांखे छा घुरिजे ऐं छा ॾिसणु चाहियो था ऐं मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि, इहो मूंखे कमेंट्स में ॿुधाईंदा त मूंखे ख़ुशी बि थींदी ऐं तव्हांजे लाइ बहितर वीडियो आणे सघंदुसि। जनाब, हलूं था एप्लीकेशन जी तरफ़। एप्लीकेशन खे डाउनलोड करण जे लाइ असां प्ले स्टोर खे ओपन कंदासीं। जनाब, प्ले स्टोर खे ओपन करण खां पोइ प्ले स्टोर जे सर्च बार में वञी हिते असीं लिखंदासीं इंटरनेट स्पीड मीटर। ही ॾिसी सघो था तव्हां मथे जेको आहे इंटरनेट स्पीड मीटर लिखंदव ऐं इन खे क्लिक कंदव त तव्हां ॾिसंदव खोड़ सारियूं एप्लीकेशनूं अची वेंदियूं। हिन में जेका थर्ड वन जेका आहे ॾिसी सघो था इंटरनेट स्पीड मीटर लाइट, इन खे क्लिक कयो। जीअं क्लिक कंदो हाणे तव्हांखे थोरो ॿुधाईंदो हलां त इन जो जेको आइकॉन आहे उन खे तव्हां ॾिसी वठो। इहे ॿ एरो आहिनि, हिकिड़ो हेठि तरफ़ आहे, ॿियो मथी तरफ़ आहे। इहा एप्लीकेशन तव्हांखे डाउनलोड करणी आहे। डाउनलोड करण खां पहिरीं तव्हांखे ॿुधाईंदो हलां 10 मिलियन माण्हुनि हिन खे डाउनलोड कयो ऐं इस्तेमालु कनि पिया ऐं 4.5 जी रेटिंग आहे, जेका तमामु सुठी रेटिंग आहे। त तव्हां अंदाज़ो करे सघो था त केॾी सुठी एप्लीकेशन आहे। हाणे हिन खे डाउनलोड कंदा, ऐं डाउनलोड करे चुको आहियां, इन करे आउं हिन खे ओपन कंदुसि। जनाब, हिन खे ओपन कंदा त इन जो फर्स्ट इम्प्रेशन जेको आहे तव्हां ॾिसी सघो था इन तरह जो खुलंदो। हाणे हिन में तव्हांखे डेली जी रिपोर्ट हू ॾींदो, जंहिंमें जेकॾहिं तव्हां मोबाइल डेटा इस्तेमालु कयो पिया त इहो ॾिसी सघो था मोबाइल जी डेटा। फ़िलहालु आऊं त वाई फाई यूज़ करियां थो, इन करे मूं वटि 0 MB आहे, पर जेकॾहिं तव्हां यूज़ कंदा त तव्हांखे ही मोबाइल जी डेटा ॿुधाईंदो त तव्हां अॼोके ॾींहं में केतिरी डेटा कई आहे। मुख़्तलिफ़ महीने जी डेटा तव्हांखे ॾेई सघे थो ऐं उन खां पोइ उन जी वाई फाई जी स्पीड जेका हूंदी या जेका डेटा हूंदी उहा यूज़ कई हूंदी उन खे तव्हांखे ॿुधाईंदो ऐं टोटल केतिरी यूज़ कई आहे इन जी ॿुधाईंदो। ऐं उन खां पोइ जेकॾहिं तव्हां इन जे स्टेटस बार में नज़र विझंदव त हिते जीअं 0 नज़र अचे पियो, हिते तव्हांखे स्पीड ॿुधाईंदो। हाणे हींअर फ़िलहालु आऊं तव्हांखे ॾेखारियां पियो, हींअर कुझु कोन पियो ॿुधाए। ऐं हिन जी सेटिंग खे जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहींदव त ही प्रेफरेंस स्टॉप एंड एग्ज़िस्ट रीसेट स्टेटस, जेकॾहिं स्टेटस खे रीसेट करणु चाहियो था उहो बि करे सघो था। प्रेफरेंस में जेकॾहिं वेंदव त इन में तव्हांखे मुख़्तलिफ़ शयूं मिली वेंदियूं, जंहिंमें तव्हां ॾिसी सघो था जेकॾहिं हिन जी जेको लॉक स्क्रीन जी नोटिफिकेशन आहे उन खे जेकॾहिं साइलेंट करणु चाहियो था करे सघो था। ऐं प्रो वारा जेके ॾिसो पिया, इन जो मतिलबु इहो आहे त ही प्रो वर्जन कोन्हे। इहे जेके कुझु ऑप्शन आहिनि जेके तव्हांखे प्रो वर्जन में मिलंदा, पर प्रो वर्जन खे फ़िलहालु यूज़ करण जी ज़रूरत कोन्हे। तव्हांजो फ्री मां बि काफ़ी सुठो कमु हली सघे थो। हा, त मूं तव्हांखे ॿुधायो त जीअं ई तव्हां इहे कंदव त इन में तव्हांखे हिकिड़ो त इंटरनेट जी हाणे तव्हां ॾिसी सघो था मुंहिंजो इहो 0 वारो जेको आहे इन ते कॾहिं कॾहिं तव्हांखे मुख़्तलिफ़ स्पीड ॿुधाईंदो। हाणे सपोज़ कयूं था जेकॾहिं आउं हिते यूट्यूब खोलियां थो, हीउ ॾिसो यूट्यूब खोलंदुसि त हीउ ॾिसी सघो था, हीउ तव्हांखे स्पीड ॿुधाए पियो जेको KB पर सेकेंड जे हिसाब सां आहे। ही मथे जेको स्टेटस बार आहे इन जी कुंड ते हिकिड़ो नंढो हूंदो जेको हलंदो पियो, इहो तव्हांखे स्पीड ॿुधाईंदो रहंदो। तमामु सुठी हिकिड़ी एप्लीकेशन आहे जेका मूंखे सुठी लॻी, मूं चाहियो तव्हां सां शेयर कयां त अॼोकी हिन एप्लीकेशन खे आउं चाहियां थो त तव्हां ज़रूरु यूज़ कयो। इन सां तव्हांजो हिकिड़ो त मोबाइल डेटा जी ख़बर तव्हांखे पवंदी त
मोबाइल डेटा तव्हांजो केतिरो यूज़ थिए पियो ऐं प्लस में तव्हांखे तव्हांजे इंटरनेट जी स्पीड जी बि मालूमात थींदी जेका हर दम तव्हांजे मोबाइल जे स्टेटस बार में तव्हांखे नज़र ईंदी त केतिरी स्पीड में इंटरनेट तव्हांजो हले पियो ऐं तव्हां जेकॾहिं फुल मंथ जी डेटा ॾिसणु चाहियो था ख़ासि करे स्पेशली तव्हां जेकॾहिं मोबाइल डेटा यूज़ कयो पिया जेके पैकेज करियो था उन में तव्हांखे मख़सूस जेके MBs या GBs मिलनि थियूं उन खे तव्हां यूज़ करण में तव्हांखे इन सां ख़बर पवंदी त केतिरी तव्हां यूज़ करे चुका आहियो केतिरी तव्हांजी रहियल आहे उन जे लाइ बि सुठी आहे पर जेकॾहिं वाईफाई यूज़ कयो था त तव्हांखे उन जी बि ख़बर पवंदी त तव्हां केतिरी डेटा डेली यूज़ करे सघो था तमामु सुठी हिकिड़ी एप्लीकेशन आहे जेका तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो दफ़ो ज़रूरु इस्तेमालु करणु खपे ऐं जनाब जो कि मुझे इन एप्लीकेशन के रिव्यू जो मुझे चाहिए तो तव्हांखे ॾियां मूं कोशिश तो कई है ऐं तव्हांखे आउं सजेस्ट कंदुसि त हिकिड़ो दफ़ो ज़रूरु इन खे इस्तेमालु कयो इंशाल्लाह तव्हांखे इन सां सुठो फ़ाइदो थींदो ऐं तव्हांजी डेटा हमेशह तव्हां चेक करे सघंदो ऐं महफ़ूज़ रहंदी ऐं इन सां ईअं बि थींदो जो तव्हांखे जेकॾहिं हिकिड़ी लिमिट में डेटा यूज़ करणी आहे उहो करे सघंदो ऐं इंटरनेट जी स्पीड जेकॾहिं तव्हां पंहिंजी मोबाइल जे स्टेटस बार जेको मथे हूंदो आहे कुंड वारो आइकॉन्स जेके हूंदा आहिनि इन्हनि में चेक करणु चाहियो था त उहो बि हिन में तव्हांखे मिलंदी असांजी जो कि एप्लीकेशन जे इहो रिव्यू हो हाणे हिन सां गॾु तव्हां खां इजाज़त वठंदुसि पर इजाज़त वठण खां पहिरीं रिक्वेस्ट मुंहिंजी उहा ई आहे त इहो तव्हांजो ऐं मुंहिंजो सिंधी चैनल आहे सम्झो सम्झायो प्लीज़ इन खे सब्सक्राइब कयो सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जो बटन जेको मुंहिंजे चैनल जे एंड में हूंदो उन खे क्लिक कंदो उन खे क्लिक करण सां हिकिड़ो बेल जो आइकॉन ईंदो उन खे बि क्लिक कयो ईअं करण सां तव्हांखे हर मुंहिंजी नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन ईंदी ऐं जंहिंखे ॾिसी तव्हां फ़ाइदो वठी सघंदो ईअं तव्हांखे करणु बि खपे छाकाणि जो डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहे जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे उन खां अलावा मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं लॻनि पिया ऐं का सवाल आहे त उहो बि पुछी सघो था इंशाल्लाह उन जो जवाबु ॾींदुसि इन सां गॾु तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां त अल्लाह तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे अल्लाह हाफ़िज़